अजन ओताकन में तालब तवारी अजन ओताकन में तालब तवारी आदेसी उठी विया मणियूं मुंह मारी जे जिय खे जियारी से लाहौती लड़ी वया। पिंडार में मौजूद काबिल एहतराम करनिंग सिंह सोढो साहब ऐं ठकर बिरादरी जे बेन माण्हुनि ऐं मुस्लिम तोड़े सभिनी हिंदुनि खे सलाम हक़ मौजूद। ही दुनिया फानी आहे, हर इंसान के मुक़रर वक्त ते जान छड़े जान वारन खां विछड़ी वञणो आहे, पर के विछोड़ा अहिड़ा बि हूंदा आहिनि जंहिंजी सोग में पखियुनि जा पसा माण्हुनि जा मन ऐं जानवर रोई पवंदा आहिनि। आरीसर चवणी त विछड़ण हिकिड़ो फितरी अमल आहे, पर विसारण ओखो कम आहे। विछड़ी माण्हू सघे थो, पर के विछोड़ा अहिड़ा बि हूंदा आहिनि, कॾहिं के अहिड़ा माण्हू बि जान छॾे वेंदा आहिनि जंहिंजो विछोड़ो आस पास जे माण्हुनि खे मायूस ऐं यतीम करे छॾींदो आहे। राण सिंह सोढो जेको ठकर बिरादरी जे निबा ठकरनि जो टीला હતો ऐं हुन जो खानदान जेको केतिरनि ई पीढ़ियुनि खां वठी हिन जो अॻवान ऐं सरवान रहियो आहे। राण सिंह सोढो जेको हिकु अहिड़ो मोहबती किरदार हो जंहिंजो विछोड़ खां पोइ सवे माण्हुनि जी मोहबत खां महरूम थी विया। हू वतन सां वफ़ा जो हिकु अहिड़ो नाव हो जंहिंखे वतन जी मिटी कॾहिं बि विसारे नथी सघे। राण सिंह सोढो जो तालुक हिकु अहिड़े खानदान सां हो जेको ग़रीबनि जो गम ख़्वार ऐं हिननि जो हमरा हुयो। पाड़ेसरनि जो वध में वधि ख़्यालु रखंदड़ पिणु उहे जेके पाड़ेसरनि ते कख बि बर्दाश्त न कंदा हुआ, कंहिंजी ज़मींदारी बि पंहिंजो मठ पाण। ही ठकर बिरादरी जो वॾे वॾो ज़मींदार खानदान हो। अंग्रेज़नि जे दौर में हिन खानदान खे जागीरूं मिलियूं, सनन तलियूं बनियूं। उन वक़्तु तालका मिठी ऐं हाणोके इस्लाम कोट ऐं तालका मिठी में मौजूद आहिनि। राण सिंह सोढो जंहिंखे जॾहिं संदन पुट हिंदुस्तान हलाइण जो चयो त वतन जी मिटी सां वफ़ा जो वचन वरजाईंदड़ हिन मोहबती किरदार जवाब ॾिनो त आउं पंहिंजो अबाणो वतन न छॾींदुसि, मुंहिंजो मरण जीअण हिते थींदो। ऐं पोइ चयाईं त हयाती जा बचल ॾींहं हिते गुज़ारींदुसि। लतीफ़ सरकार जिन्हनि सिटनि जीअं त वाझाए वतन खे आऊं जे हिते मुयास, वाझाए वतन खे आऊं जे हिते मुयास त गोर मुंहिंजी सुमरा कच पवारनि पास ॾिच ॾाॾाणे ॾेह जे मझां विड़नि वास मुयाए जियास जे वञे मणीर ॾे। असां त सतनि पीढ़ियुनि खां वठी टीला राण सिंह जे घर सां निभायो आहे। बुनिबा सोढा बिरादरी जो टीला थियो। हींअर मुंहिंजो वालिद साहब डॉक्टर सनाला हिंगोर जा बिरादरी जो पगारो आहे। बाक़ी पछाड़ी जे ॾींहनि में टीला साहब सां कोर्टनि में छा वियो वापरियो, सॼे मामले जी राजपूत बिरादरी ऐं कंवर करने सिंह सोढे खे इंसाफ़ करणु खपे। इहा असां तव्हां मां इंसाफ़ जी उमेद रखूं था। बाक़ी असांजे हवाले जेका मिल्कियत हुई उहो मालिकनि सां सॼो हिसाब थियल आहे। अञा बि टीला साहब जो हक़ वठी असां रणछोड़ सिंह जे हवाले कंदासूं। तव्हां सभिनी जी महिरबानी। थैंक यू।